नाज़रीन एम ख़बर अवांखे ॾियूं पिया दिफ़ा वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड फैज़ हमीद मथां अञा वधीक केस रहियल आहिनि जिन में कानूनी कार्रवाई थियणी आहे। अॼु बि साज़िशी अंसर पीटीआई खे आणण जी कोशिश करे रहिया आहिनि। सियालकोट में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ख़्वाजा आसिफ चयो त पीटीआई बानी जो प्रोजेक्ट 10 खां 12 साल अॻु ज़ोर शोर सां शुरू थियो। लाहौर में पीटीआई जे पहिरें जलसे जा इंतज़ाम कुझनि हथनि न कया हुआ। नवाज़ शरीफ जे 4 सालनि जी हुकूमती दौर में मुल्क तरक़ी कई। नवाज़ शरीफ ते बेबुनियाद इल्ज़ाम हणी खेसि नाअहल करार ॾिनो वियो। इन वधीक जो त धांधली ज़रिए पीटीआई बानी खे इक़्तिदार में आंदो वियो। फैज़ हमीद जे दौर में पार्लियामेंट खे आईएसआई जो मातहत इदारो बणायो वियो हो। 9 मई वारी तबाही फैज़ हमीद ऐं पीटीआई जो गॾियल मंसूबो हो। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया दिफ़ा वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड फैज़ हमीद मथां अञा वधीक केस रहियल आहिनि जिन में कानूनी कार्रवाई थियणी आहे। अॼु बि साज़िशी अंसर पीटीआई खे आणण जी कोशिश करे रहिया आहिनि। सियालकोट में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ख़्वाजा आसिफ चयो त पीटीआई बानी जो प्रोजेक्ट 10 खां 12 साल अॻु ज़ोर शोर सां शुरू थियो। लाहौर में पीटीआई जे पहिरें जलसे जा इंतज़ाम कुझनि हथनि न कया हुआ। नवाज़ शरीफ जे 4 सालनि जी हुकूमती दौर में मुल्क तरक़ी कई। नवाज़ शरीफ ते बेबुनियाद इल्ज़ाम हणी खेसि नाअहल करार ॾिनो वियो। इन वधीक जो त धांधली ज़रिए पीटीआई बानी खे इक़्तिदार में आंदो वियो। फैज़ हमीद जे दौर में पार्लियामेंट खे आईएसआई जो मातहत इदारो बणायो वियो हो। 9 मई वारी तबाही फैज़ हमीद ऐं पीटीआई जो गॾियल मंसूबो हो।